नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा आहियूं त कपरो वेझो ढिलियार में मारू फक़ीर शहीद जो सालियानो मेले जो तकरीबूं हलंदड़, जंहिंमें मुल्क समेत सिंध जा पांधीड़ा पहुतल सालियाने मेले में माजूम किशमिश जा दुकान सजाया विया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ दुकाननि जा स्टॉल लगाया विया आहिनि। ॿारनि जे लाइ झूला लगाया विया आहिनि। सिंध जी सकाफ़त रांद मल जा बि मुक़ाबला ॾिसण जहिड़ा आहिनि। इन मौक़े ते पांधीड़नि जो चवणु आहे त सिंध सूफ़ियनि ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे, जंहिं हमेशा अमन प्यार भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। सिंध धरती अमन जी धरती है, असीं सब प्यार मोहब्बत सां रहंदा आहियूं। आखिर में पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।